सीपीएमएल डॉक्टर महेश कुमार मलाणी जी इक़्तिदार में आयो है तीअं हिन पंहिंजे असर रसूख़ ज़रिए मीठी में मुबैना कब्ज़ाखोरी जो अमल शुरू करे रखियो आहे जेको अॼु ॾींहं ताईं जारी ऐं सारी आहे ऐं हिन वक़्तु बि मलाणी ख़ानदान जा केतिरा ई माण्हू मुबैना कब्ज़ाखोरी में जुटिया पिया आहिनि ऐं ग़रीबनि जे प्लाटनि ते मुबैना कब्ज़ा करण खां वठी सरकारी प्लाटनि ते मुबैना कब्ज़ा करण ताईं हिननि सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि ऐं ज़िले इंतिज़ामिया बि हिननि जी खुलियल नमूने कमदारी करण में पूरी आहे। तंहिं करे इहे बिना कंहिं रोक ऐं टोक जे मुबैना कब्ज़ाखोरी में मशगूल आहिनि। कब्ज़ाखोरी जे हवाले सां इहो इंकशाफ़ थियो आहे त मिठी शहर जे उतर तरफ़ मलाणियुनि जी जेका फ्लोर मिल पई आहे असल में इहा ज़मीन मिठी जे सोनारनि जी आहे ऐं रेवेन्यू रिकॉर्ड में मज़कूरा ज़मीन सर्वे नंबर 399 सोनारे डॉक्टर माणक हीराणी जे नाले ते मौजूदु आहे। चयो वञे थो त मज़कूरा ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ मुतासिर दौर यानी डॉक्टर माणक हीराणी आला इख़्तियार वारनि खे घणियूं ई दरख़्वास्तूं कयूं पर अञा ताईं का बि कार्रवाई अमल में अची न सघी आहे। ज़रियनि मूजिबि इन सॼी गैर क़ानूनी ऐं मुबैना जालसाज़ी वारे अमल में मुख़्तियारकार मिठी ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो ख़ुदि मुलवस आहे जेको मलाणियुनि जो ख़ासि माण्हू ऐं वॾे वक़्त खां वठी मिठी में मुक़ररु थियल आहे ऐं हिन मिठीअ में मुक़ररी दौरान मलाणियुनि खे माण्हुनि जे अनेक प्लाटनि ऐं ज़मीननि ते मुबैना कब्ज़ाखोरी में गैर क़ानूनी मदद कई आहे ऐं माज़ी में इन्हनि मामलनि ते मिठी में वॾा वॾा एहतिजाज पिणु थिया आहिनि पर हिन जमहूरी दौर में ग़रीबनि जी केर बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ज़रियनि मूजिबि मलाणियुनि जी मिल वारी ज़मीन जेका चयो वञे थो त असल में डॉक्टर माणिक सोनारे जी आहे तंहिंखे 2012-13 में डॉक्टर महेश कुमार मलाणी जे चवण ते सिंध हुकूमत तरफ़ां सुशील मलाणी विनोद मलाणी ऐं ॿियनि खे अलाट कई वई। ज़रियनि मूजिबि स्वर्गवासी जगदीश कुमार मलाणी जे पुटु सुशील मलाणी रेवेन्यू इख़्तियारनि ऐं सिंध हुकूमत खे ॾिनल पंहिंजी दरख़्वास्त में ॼाणायो हो त आउं हिकु ग़रीब ऐं शहर में महिनत मज़दूरी कंदड़ माण्हू आहियां ऐं मिठी में रिहाइश लाइ मूं वटि को बि प्लाट कोन्हे तंहिं करे इहो प्लाट मूंखे रिहाइश लाइ अलाट करे ॾिनो वञे। ज़रियनि मूजिबि सुशील मलाणी जी अहिड़ी दरख़्वास्त खां पोइ डॉक्टर महेश कुमार मलाणी जे चवण ते उन वक़्त जे ज़िले जे रेवेन्यू ऑफिसरनि सुशील मलाणी खे रिहाइश ख़ातिर इहो प्लाट अलाट करे ॾिनो पर अॼु दुनिया ॾिसे पई त सुशील मलाणी रिहाइश वारे इन प्लाट ते मिल ठाराए खेसि कमर्शियल करे हलाई रहियो आहे जेको क़ानूनी वॾो ॾोह आहे। ज़रियनि मूजिबि हिकु त क़ानून मुताबिक़ रिहाइश ख़ातिर वरितल प्लाट खे कॾहिं बि कमर्शियल बुनियादनि ते हलाई नथो सघिजे। ॿियो त 2 टे साल अॻु सुप्रीम कोर्ट 99 सालनि वारियूं समूरियूं लीज़ूं रद्द करे चुकी आहे तंहिं करे हाणे मलाणियुनि जो फ्लोर मिल ऐं पेट्रोल पंप वारी ज़मीन समेत ॿी कंहिं बि हंध ते लीज़ ते वरितल ज़मीन ते को बि हक़ न आहे ऐं अदालती हुकम ते ज़िला इंतिज़ामिया या कब्ज़ा ख़ाली कराए असल मालिकनि खे ॾियण जी पाबंद आहे पर मलाणीअ जे असर रसूख़ सबबि ज़िला इंतिज़ामिया क़ानूनी कार्रवाई करण खां लवाए रही आहे। ज़रियनि मूजिबि इन खां अलावा मलाणियुनि तरफ़ां ॾाढ मुड़सी जे ज़ोर ते ठाहियल मज़कूरा फ्लोर मिल रोड जे बिल्कुलु भर में हद दख़ली में पिणु अचे थी ऐं 2 टे साल अॻु जॾहिं मिठीअ में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन थियो ऐं बाईपास ते ग़रीबनि जा समूरा घर ढाहे पट कया विया हुआ तॾहिं मलाणियुनि जी मज़कूरा मिल खे बहानो बणाए इहो चई छॾियो वियो त मलाणी पंहिंजी मिल मां पंहिंजो सामान ऐं मशीनूं वग़ैरह कढे पाणे ठाहींदा ऐं हद दख़ली पाण मुरादो ख़तमु कंदा पर अॼु 2 टे साल गुज़रण बावजूदि मलाणियुनि जी मिल उते जो उते मौजूदु आहे ऐं न ई मलाणियुनि पाण मुरादो हद दख़ली ख़तमु कई आहे ऐं न ई वरी ज़िले इंतिज़ामिया इन सिलसिले में को अॼु ॾींहं ताईं एक्शन वरितो आहे। तंहिं करे हितां जे रहवासियुनि वास्तेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त मिठी में मलाणियुनि जी मुबैना कब्ज़ाखोरी जो सख़्तु नोटिस वठी रेवेन्यू अमलदारनि समेत मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे।